नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो मां ख़बर ॾींदा हलूं त कराची पुलिस मेमण ॻोठ में पुलिस मुक़ाबलो ॾेखारे मारियल नौजवान सज्जाद अली जोयो जे वारसनि मोरो क़ौमी शाहराह ते एम्बुलेंस मां लाश रखी एहतिजाज मुज़ाहिरो कयो, जंहिंजी अॻवानी नौजवान जे अमड़ मसमात गौरी जन्नत भाउ इम्तियाज़ अली जोयो, मोहम्मद शरीफ जोयो, अली नवाज़ जोयो, बहादुर जोयो ऐं ॿिया करे रहिया। जिते इन्हनि चयो त असांजे नौजवान खे कराची पुलिस बिना ॾोह जे गिरफ़्तार करे ॾोहारी ॼाणे कूड़ो मुक़ाबलो ॾेखारे क़त्ल कयो, जेको ज़ुल्म पुलिस गिरदी है। छाकाणि त असांजे नौजवान खे गिरफ़्तार करे पहिरीं तशद्दुद कयो वियो, बाद में कूड़ो मुक़ाबलो ॾेखारे मारियो वियो। नौजवान जे अमड़ चयो त मूंसां पुलिस वॾो ज़ुल्म कयो आहे ऐं असांजे नौजवान जो पोस्टमार्टम बि न कराए ॾिनो वियो आहे। मुंहिंजो पुटु कराची में मज़ूरी कंदो आहे, मां पीरसन मां सां वॾो ज़ुल्म कयो, इंसाफ़ कयो वञे। हिननि वसवारनि अमलदारनि खां मुतालबो कयो है त बेगुनाह क़त्ल बाद कूड़े पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल नौजवान सज्जाद अली जोयो जे क़त्ल में मुलविस पुलिस ऑफिसरनि एहलकारनि खे कानून जे कटेड़े में आणे वाक़े जी जुडिशनल इंक्वायरी कराई वञे, असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿिए तरफ़ पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल नौजवान जो लाश मोरो भरिसां दादू मोरो पुल वटि ॻोठ सुनहरी पहुतो त घर में कोहराम अची वियो। संदसि माउ भेनरनि खे बेहोशी जा दौरा पइजी रहिया हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।